ॿाराणो अदब कहाणी दाणो इब्न हयात पंवर। हिक दफ़े कंहिं ॻोठ जे ॿारनि हिक माथिरी ते हेॾां होॾां डोड़ूं पे पातियूं ऐं रांदि रूंद कई। इतफ़ाक़ सां मंझाउनि हिक छोकर जी डोड़ंदे हिक कुकुड़ जे आने जेॾी गोल शइ ते वञी नज़र पई। झटि ॾेई खणी खयाईंसि। पहिरियां त ॾिसंदे वाइड़ो थी वियो ऐं इहा ॻाल्हि सम्झ में ई न अचेसि। आख़िर डोड़ी अची ॿियनि संगतियुनि खे बि ॾेखारियईं। हू बि ॾिसंदे ई मुंझी पिया। को कीअं चवे त को कीअं। ही अञा इन्हनि ॻाल्हियुनि में हुआ त ओॾी महिल हिकु माण्हू संदन भर वटां अची लंघियो। छोकरनि हिन माण्हू खे ॾिसंदे पाण में फ़ैसिलो कयो त शायदि इन वटां हिन अजीब शइ जो को पतो पवे। सो सॾु करे चयाऊंसि, ओ चाचा, इते त बीहजांइ। वाटेड़ू सॾु ॿुधी जां खणी कंध फेरियो त ॾिसे त डंब छोकरनि जो ॾांहुं डोड़ंदो पियो अचे। चओ बाबा, कहिड़ो कमु आहे अव्हां जो? वाटेड़ू छोकरनि खे चयो। ही त ॾिस चाचा, कहिड़ी शइ आहे? छोकरनि उहा गोल कुकुड़ जे आने जेॾी शइ वाटेड़ू खे हथ में ॾेई चयो। वाटेड़ू उहो गोल दाणो हथ में वठी चुपचाप हेॾां होॾां फेराईंदो ॾिसंदो रहियो। आहे त को भितर ठिकर, छा कंदो अवीं? मूंखे न ॾियो त ॿ चार ॾोकड़ बि ॾियांव। अवीं त उहो ई भञी छॾींदो बाबा। वाटेड़ू ईअं चई कुझु दिलि में सोचण लॻो। चङो वठ चाचा। छोकरा उहो दाणो वाटेड़ू जे हवाले करे वरी वञी अॻे जियां माथिरी ते डोड़ण ऐं खेॾण कुॾण लॻा। वाटेड़ू दाणो वठी अॻिते हलण लॻो। हलंदे हलंदे हुनखे हिकु अजीब ॻाल्हि दिलि में सुझी आई। छो न हिन खे बादशाह जी दरबार में खणी वञा? अहिड़ी अजीब शइ जो उते ई क़दुरु थींदो। ॿिए ॾींहुं ग़रीब वाटेड़ू उहो दाणो खणी बादशाह जी दरबार में वञी हाज़िर थियो। दरबार में केतिरा ई अमीर उमरा ऐं ॾाढा माण्हू वेठा हुआ। दाणो ॾिसी सभु हैरत में पइजी विया। सियाणनि घणो ई सोचियो, वीचारियो ऐं पंहिंजा पुस्तक खोलिया, पर ॻाल्हि बिने सम्झ में कीअं आयनि। आख़िर मंझाउनि हिकिड़े जेको सभिनी खां वधीक ॾाहो हो ऐं जंहिंजी राय जी बादशाह वटि वॾी साख पत हुई, तंहिं हथ अदब जा ॿधी बादशाह खे अर्ज़ु कयो, जीअंदा क़िबला, ही दाणो असांजी सम्झ खां मथबरो आहे। असांजे पुस्तकनि में अहिड़े अजीब दाणे जे वजूद लाइ को इशारो ई कोन्हे। कणिक जे दाणे जियां विचां खुप बि अथसि, पर हेॾो वॾो, सा ॻाल्हि ज़रा सम्झ में नथी अचे। मुंहिंजो अर्ज़ु आहे त हुज़ूर जिन मुल्क जे समूरनि वॾी उमिरि वारनि कुड़मियुनि खे घुराए पुछनि, मता मंझंदि को अहिड़ो लभी पवे जंहिं पंहिंजे वॾनि खां हिन क़िस्म जे दाणे बाबति को अहवाल ॿुधो सुणियो हुजे। ॿिए ॾींहुं बादशाह तरफ़ां फरमान जारी कयो वियो त मुल्क में जिते बि को वॾी उमिरि वारो कुड़मी हुजे त उन खे असांजी दरबार में हाज़ुर कयो वञे। फरमान पहुचंदे हुकूमत जे कारिंदनि हर हंधि ॻोल्हा करणु शुरू करे ॾिनी। थोरा ॾींहं ई मस गुज़रिया त मुल्क जी कुंड कुड़छ मां वॾी उमिरि वारा कुड़मी दरबार में अचणु शुरू थिया। जेको बि दाणे खे ॾिसे सो पाण हैरत में पइजो वञे, चए, जीअंदा क़िबला, अहिड़ो दाणो असां अखें त कीअं ॾिठो, पर कने बि कीअं सो। असांजे वक़्त में कणिक जो दाणो हूंदो हो जहिड़ो हींअर आहे। अहिड़ी रीति जेको बि हिन दाणे खे ॾिसे सो की ॿुधाइण त ॿुधाइण जे माॻ उटलो पाण हैरत में पइजी थिए वियो। रोज़ानो सुबुह खां शाम ताईं दरबार में माण्हुनि जो मेड़ो मतो पियो हूंदो हो। हिकु ॾींहुं मुल्क जे बिने पराए हंधां हिकु झूर पोड़े खे दरबार में आणे हाज़ुर कयाऊं। बदन में रत सत कोन हुअसि, ॾंद खाई अची चपनि खे लॻा हुअसि, टंगूं ॾकियसि पे ऐं अखियुनि खां बिने वेही वियो हो। हुन तमामु वॾे आवाज़ को अखर थे ॿुधो। बादशाह जे हुकुम मूजिबि पीर मर्द खे उहो दाणो हथ में ॾिनो वियो। ॾकंदड़ हथनि में दाणे खे फेराए फेराए जांचण लॻो। बादशाह पुछसि त आई सम्झ में, कीअं थो भाई? अहिड़ो दाणो पंहिंजी ॼमार में पोखियो, खाधो या ख़रीद कयो अथई? पीर मर्द कननि खां घुबरो हो, सो आस्ते आस्ते जवाबु ॾिनई, मालिक, अहिड़ो दाणो न की मूं पोखियो न की खाधो। बाक़ी ख़रीद करणु सो असांजे ॾींहंनि में वापार में पैसे जी ॾे वठि जी त का ॻाल्हि ई कान हुई। हर को पंहिंजो मानी टुकर पंहिंजी मां पैदा कंदो हो ऐं ॿियनि ज़रूरी शयुनि जी हिक ॿिए सां मटासटा कई वेंदी हुई। अन जा दाणा अॼु खां की क़दुरु वॾेरड़ा थींदा हुआ, अहिड़ो दाणो त मूं अखें कीअं ॾिठो। बाक़ी बाबो चवंदो आहे त संदसि वक़्त में अन्न तमामु सुठो ऐं वॾो थींदो हो। उनखे घुराए ॾिसो, शायदि हू हिन दाणे खे ॾिसी कुझु वधीक ॿुधाए सघे। हुकुम मिलंदे बादशाह जे कारिंदनि पीर मर्द जे पीउ खे आणे दरबार में हाज़ुर कयो। हू पुट खां वधीक हिमत भरियो हो।
नज़र चिटी हुयसि ऐं कननि खां बि चङी रीति ॿुधी सघियो थिए। दाणे खे ॾिसणु शर्त मोह बहकणु लॻसि ऐं रखंदे ज़ुबान ते रड़कयईं, साईं साॻियो बिनह साॻियो, साल थिया जो हीउ अनु मुंहिंजे हथनि मां निकितो, उन ज़माने में हर हंधि इहो अनु पोखिबो हो। इन अन ते त मां पाण पलियसि ऐं पंहिंजे सॼे कुटुंब खे पालियमि कि भला साॻियो अनु मूं पाण पोखियो, लुणियो, पीठो ऐं खाधो। बादशाह पुछसि, अॻियां हुआ अनु ख़रीद कंदा हुआ या पाण पोखींदा हुआ? पीर मर्द मुर्कंदे वराणी ॾिनी, जीअंदा कि भला मुंहिंजे ज़माने में कंहिं बि शख़्स खे अनु वठणु या विकिणण जहिड़े वॾे गुनाह जो दिलि में ख़्याल बि कोन ईंदो हो। नाणे जी त कंहिंखे कल्ह बि कान हुई, हर कंहिंखे जेतिरो अनु घुरिबो हो ओतिरो मौजूदु हो। बादशाह वरी पुछसि, उहा कंहिंजी ज़मीन हूंदी हुई जंहिं ते तूं पोख कंदो हुएं? पीर मर्द जवाबु ॾिनो, ख़ुदा जी ज़मीन मुंहिंजी ज़मीन हुई। जिते बि मां पोख कंदो हुउसि उहा ज़मीन मुंहिंजी ज़मीन हूंदी हुई। ज़मीन मुफ़्त हुई ऐं को बि उनखे पंहिंजी मिल्कियत न सम्झंदो हो। जेको पोखे उहो ई खणे। बादशाह चयसि त बाक़ी हिकु सुवाल जो जवाबु ॾे। उहो ही आहे त अॻे अहिड़ो अनु पैदा थींदो हो ऐं हाणे छो नथो पैदा थिए? पीर मर्द इहो सुवालु ॿुधी कंधु खणी हेठि कयो ऐं 2-4 मिंट ख़ामोशी खां पोइ थधो साहु खणी वरंदी ॾिनाई, साईं, माण्हुनि पंहिंजे पोरे ते गुज़रान करणु बंदि करे छॾियो आहे ऐं ॿियनि जे पोरे में अखियूं विधियूं अथनि। अॻे ईअं न हो, हर को पंहिंजे पोरे जो पाण मालिक हो। ॿियनि जो रत ॼौर जियां केर बि कोन पींदो हो। इशात बाखूं किताबी सिलसिलो 2 नवंबर डिसंबर 1963। इदारा आहे आवाज़ अदब, मरतब जमाल रिंद।